ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। मलेर टिन भाइरनि समेत 20 छोकिरा छोकिरियुनि ऐं माज़ूरी सबबि दर्दनि जो दास्तान बणियल। टई भाइर अली शेर जोखियो, सनाउल्ला ऐं अताउल्ला जोखियो जा वालिदैन गुरबत सबबि इलाज न कराए सघिया। नौजवान अब्बास शाह शिराज़ी, कामरान जोखियो ऐं शेला जोखियो समेत 20 वधीक माण्हू हलण फिरण खां मासूर गुरबत सबबि बुखूं काटण ते मजबूर रहियूं। औलाद माज़ूर आहे। हुकूमत खे अपील आहे त ॿाहिरि करे इलाक़े वासियुनि जी अपील। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। मलेर टिन भाइरनि समेत 20 छोकिरा ऐं छोकिरियूं माज़ूरीअ सबबि दर्दनि जो दास्तान बणियल। आचार सालार ॻोठ में टिन भाइरनि समेत 20 ॼणा माज़ूरी सबबि दर्दनि जो दास्तान बणियल। टई भाइर अली शेर जोखियो, सनाउल्ला ऐं अताउल्ला जोखियो जा वालिदैन गुरबत सबबि इलाज न कराए सघिया आहिनि। नौजवान अब्बास शाह शिराज़ी, कामरान जोखियो ऐं शेला जोखियो समेत 20 वधीक माण्हू हलण फिरण खां माज़ूर गुरबत सबबि बुखूं काटण ते मजबूर रहियूं। औलाद माज़ूर आहे। हुकूमत खे अपील आहे त ॿाहिरि करे इलाक़े वासियुनि जी अपील। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।